सखर आज़ाद उम्मीदवार सिराज खान खोसो PS 24 सखर था मज़बूत उम्मीदवार चूंड मुहिम में कॉर्नर गजाणी गोठ आरब शेख जोगी गोठ बागड़ी बिरादरी ऐं सखर जे मशहूर इलाक़ो लाल मशाइख जे अवाम भट्टी बिरादरी जुणेजा बिरादरी लाशारी बिरादरी खोसा बिरादरी जागीराणी ऐं तमाम लाल मशाइख जे बिरादरान पारां आज़ाद उम्मीदवार सिराज खान खोसो जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। इलाइक़ी अवाम पारां स्कूल गैस बिजली ड्रेनेज पीअण जे साफ़ पाणी ऐं इलाइक़े जी तमाम सहूलियतूं न हुजण जूं शिकायतूं ॾिनियूं। जीअं त आज़ाद उम्मीदवार सिराज खान खोसी यकीन ॾियारींदे चयो त हिन जदीद दौर में तव्हांजो इलाइक़ो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। तव्हांजी न पर 15 साल हुकूमत में रहंदड़नि जी नाकामी आहे। सिंध जी अवाम जो हक़ खाइण वारनि खे अवाम सुञाणे वई आहे। हाणे इहो दौर अची रहियो आहे जो तव्हांजो हक़ तव्हांजी दर ते मिलंदो ऐं हर बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं त पोइ 8 फरवरी ते जहाज़ जे निशान ते ठपो हणी कामयाबु कंदा। छो जो असां तव्हां अवाम मंझाई आहियूं। उन लाइ अवाम जो हिन महांगाई जे दौर में कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि सभु सम्झूं था। उन लाइ असां नौजवाननि खे अॻिते अचणु लाज़मी आहे। त पोइ यादि रखिजो जहाज़ जे निशान ते ठपो हणी कामयाबु कंदा ऐं पंहिंजा बुनियादी हक़ घर वेठे हासिलु कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।